सलाम। खुदा बख्श खोखर साहब। जी जी खुदा बख्श कराया। साफ ही पे वफा जागरानी दा। जी अदा यो सोशल मीडिया ते प्रोपेगेंडा ॾिठम मुमताज मौलाई फ़हीम जी जी ऐं इरफान समूह लाइ तव्हां लीगल नोटिस कढायो आहे, इहो छा मसलो आहे, छा मामलो आहे? मुंहिंजा मिटा पोइ हज वारी ईद ते मूंखां ₹1,00,000 हिननि वरितो आहे एल्बम जो, जंहिंजो मूं वटि रिकॉर्डिंगूं, वॉइसूं, वीडियो क्लिप, मुमताज मौलाई जूं धार, डॉक्टर फ़हीम जूं धार, इरफान समेत रिकॉर्डिंग कई आहे। त गाना असांजा वरी डॉक्टर फ़हीम शेख अहिड़ी ॼण गाना मुंहिंजा आहिनि जेके पंहिंजो रिकॉर्ड मुंहिंजी कंपनी में चानि, उहे वरी इरफान समेत डॉक्टर फ़हीम पंहिंजे यूट्यूब ते रखे पियो, पैसा असांखां वठी वेठा आहिनि। साल थियो आहे त भाऊ सां ॻाल्हाए त बाबा 10 ॾींहं छॾ, 15 ॾींहं छॾ, 10 ॾींहं छॾ महफ़िलूं आहिनि, 15 ॾींहं छॾ, 20 ॾींहं छॾ महफ़िल आहे। तबियत मुंहिंजी सही, ॿियनि जा कमु करे पियो, असांजे लाइ वरी चवीसि त मुंहिंजी तबियत सही कान्हे। वरी हाणे मूं विच में ॻाल्हायोमांसि त मूंखे चई त भाउ मां हाणे वठंदुसि, पहिरीं असां वटि हिननि जूं वॉइसूं मौजूदु आहिनि, त 13 गीत असां हिननि सां ॻाल्हायल आहिनि, ₹2 लख में लख हिननि खे पहुतल आहे। कमु हिननि 3 गाना मूंखे करे ॾिना आहिनि। अच्छा, टे गाना 4 करे ॾिना, चोथों गानो मूंखे कोन अथनि, ॿिए कंपनी डॉक्टर फ़हीम शेख खे ॾेई छॾियो उन ॿियनि कंपनियुनि वारनि यूट्यूब ते या फेसबुक ते। मां गाना घुरां पियो हिन इरफान समेत खां, 2 गाना बकाया 2 मुंहिंजा छॾनि मोकल, त मूंखे चवे थो त मूंखे नज़र कोन था अचनि वीडियो क्लिप, मां ॻोल्हियां अॼु सुभाणे रुगो हवालु ॿुधई आहे। जी अदा। तो मौलाई सां मूं ॻाल्हायो त मुंहिंजे रिकॉर्डिंगूं अथसि, मां हाणे तोखां वठंदुसि 50,000 गीत। सही। मुमताज मौलाई जो हाणे मूंखे चवणु आहे त मां हाणे तोखे वठंदुसि 50,000 गीत मुंहिंजे मिठा, ऐं किथे चर्च कोन थो खपायां। मूंखे शाइरनि पैसा जेके ॾिना आहिनि, तंहिंजे बावजूदि असां घरां 50,000 लख भरे तुंहिंजो एल्बम कंदा आहियूं, उहा यूट्यूब तां रोज़ी कंदा आहियूं। इहो एल्बम जेको तव्हां कॉन्ट्रैक्ट ते खयो, उहो नालो छा हो एल्बम जो, ऐं कहिड़ो नंबर हो? नालो छा हुनजो, एल्बम नंबर कहिड़ो आहे जेको उनवान जो एल्बम जो उनवान आहे हिकु घर ॾाणे बटाइरी, 3 गाना जो माना यूट्यूब ते अपलोड बि थियल आहिनि 4। सही। उहो एल्बम तव्हां केतिरी रक़म में ओके कयो? ₹2 लख में डन थियल आहे। डॉक्टर फ़हीम शेख सां हुनजी उन वाइसूं बि असां एल्बम में घणा तइदाद आहिनि गाननि जा? 13 गीत आहिनि, उहा वॉइस बि हिननि जी असां वटि मौजूदु पई आहे। ऐं हाणे मुमताज मौलाई छा थो चए, हिकिड़ो गानो 50,000 में रिकॉर्ड कराईंदो? हाणे तव्हां खां वठंदुसि 50,000 रुपया हिकु गीत, रिओ जो तेल चढ़ियो आहे भाऊ मुंहिंजा। असां कमेंट में असांखे इंतज़ारु बि तव्हां कयो साल पोइ हज वारी ईद खां असां हिन जो प्रोमो वरितो आहे, उन खां पोइ विच में सऊदी दुबई वियो जो, वरी असांखे हिकिड़ो क्लिप ठाहे ॾिनी। कुझु मसरूफ़तनि जे करे एल्बम थी न सघियो आहे हिन DR ऐं KB जो, हाणे जल्द अची वियो आहे। वरी उहा असांखे 10 ॾींहं छॾे तव्हां अचो, 10 ॾींहं गुज़रिया मुंहिंजो भाऊ, सुबुह जो असांजी तयारी आहे, अचूं भाऊ मुंहिंजी तबियत सही कान्हे। वरी ख़बर पई महफ़िलूं करे पियो, बाक़ी तबियत हिनजी सही कान्हे का। मुमताज मौलाई जे भला छा कारण आहे जो तव्हांजी प्रोडक्शन मां इहे माना मामला करे पियो? मुंहिंजा मिठा, मुंहिंजूं कंपनियूं 3 आहिनि, हिकिड़ी कान्हे DR प्रोडक्शन, KB प्रोडक्शन, सुहानी प्रोडक्शन मुंहिंजी आहे। सुहानी प्रोडक्शन जा 2021 या 22 में माना पैसा मूंखां 2.5 लख वरिता आहिनि। डॉक्टर फ़हीम शेख ऑडियो मौजूदु थियो आहे, वीडियो उन्हनि जो करे कोन थो रहे। मोरे में मूं सेट लॻायो, अधु गीत मूंखे वीडियो करे उछो हलियो वियो। हाणे अधु गीत लाइ 11 गीत मुंहिंजा रहिया पिया आहिनि, उन लाइ वीडियो चवण लाइ त हाणे फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। डॉक्टर फ़हीम शेख फ़ोन मुंहिंजी खणण लाइ तयारु कोन्हे। मुमताज मौलाई फ़ोन क़िस्मती खणंदो त भाऊ 2-3 ॾींहं छॾियो, 2-3 ॾींहं छॾियो, माना हिन इहे त हलनि साल थी वियो आहे। हाणे तव्हां लीगल नोटिस दाख़िल करायो आहे मुमताज मौलाई खिलाफ़? हा, लीगल नोटिस करायो आहे। हफ़्ते खां पोइ हाई कोर्ट में हैदराबाद पको नोटिस कराईंदुसि। तव्हां हाणे हिन वीडियो बयान, ऑडियो बयान ज़रिए तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदव ॾिसंदड़नि खे? असांजो आहे त बाबा असां असांजी सिधी बेवाजिबी आहे।